अपडेट कयो आहे कराची में एहतजाज जो हक़ सभिनी खे आहे पर रस्ता बंद करण की इजाज़त नथी ॾेई सघिजे। सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण जो चवणु आहे त कंहिंखे एहतजाज करणो आहे त पार्कुनि या मखसूस हंधनि ते कनि। धरना कल्चर सबबि मुल्क ऐं आवाम जो नुक़सान थी रहियो आहे। बिल अदा न करण जी सज़ा सभिनी खे ॾिनी पई वञे। सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण जो चवणु आहे त कंहिं इलेक्ट्रिक वाहिपेदारनि खे इज्तमाही सज़ा नथी ॾेई सघे। सिंध जे ॿियनि शहरनि में 16 कलाक लोड शेडिंग थिए पई। कुछ माण्हू प्रोपेगेंडा कनि था त पीपल्स पार्टी कराची लाइ कुझु नथी करे। तव्हांखे अपडेट कयूं, ब्रेकिंग न्यूज़ आहे। कराची में अवां खे आगाह कयूं पिया, एहतजाज जो हक़ सभिनी खे आहे पर रस्ता बंदि करण जी इजाज़त नथी ॾेई सघिजे। सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण जो इहो चवणु आहे। वॾो शहर हुजण सबबि कराची जा मसइला बि वॾा आहिनि। कराची में मेगा प्रोजेक्ट मुकमल थिया आहिनि। केतिरनि ई ते कमु हली रहियो आहे। वापारी तबिको पाकिस्तान जो क़ीमती असासो आहे। वापारी दोस्त पॉलिसी पीपी जी हमेशह तरजीह रही आहे। अपडेट कयो आहे कि कराची में एहतजाज जो हक़ सभिनी खे आहे पर रस्ता बंदि करण जी इजाज़त नथी ॾेई सघिजे। सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण जो चवणु आहे त कंहिंखे एहतजाज करणो आहे त पार्कुनि में या मखसूस हंधनि ते वञी कनि। धरना कल्चर सबबि आवाम ऐं मुल्क जो नुक़सान थी रहियो आहे।